जय झूलेलाल। सिंधी समाज एकता जी तरफ़ां तव्हां सभिनि खे नम्र विनंती थी कजे कि हींअर सिंधी ॿोली लुप्त थी रही आहे। ॿारनि खे सिंधी ॿोली नथी अचे त उन्हनि खे सेखारण लाइ ही नयो हिकिड़ो प्रयास कयो आहे असां सिंधी पोयमुनि जो। त सिंधी पोयम तव्हां बि ॿुधो ऐं तव्हांजे ॿारनि खे बि सिंधी पोयमूं सेखारियो। जय झूलेलाल। लोलो काऊ खणी वियो आंगुर खे बि चक हणी वियो। अम्मा लोलो काऊ खणी वियो आंगुर खे बि चक हणी वियो। काऊ किनो आगी न वणे थो, किनो आगी न वणे थो। बुखियो ऐं बछड़ो झट हणे थो, बुखियो ऐं बछड़ो झट